खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अंजुमन ताजरान सिंध जे नायब सदर मारूफ समाजी शख्सियत ट्रांसपोर्टर मज़रदीन शेख चयो आहे त रांदि खेॾण सां जिस्म जी तंदुरुस्ती ऐं सिहत तवानाई ज़रूरी आहे। मल सिंध जी क़दीमी सक़ाफ़ती रांदि सिंध हुकूमत खे घुर्जे त मल खे आम कयो वञे। इन लाइ कोशिशूं करणु घुर्जनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन दराज़ में थींदड़ मेले मुक़ाबलनि में ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। इन मौक़े ते SSP मीर रोहिल खान खोसो, चेयरमैन डिप्टी कमिश्नर शर्जील नूर, चना सेक्रेटरी अदीब शाइर, ब्रॉडकास्टर मुख्तार मलिक जी कोशिशनि खे सारायो। सचल सरमस जे उस खे कामयाबी सां मुनक़द करण ऐं बहितर इंतज़ाम करण लाइ सारायो। मज़र शेख चयो त सचल सरमस जे कलाम सां असां खे अमनो अमान, मोहब्बत, प्यार, मज़हबी रवादारी जो दर्स मिले थो। मौजूदा दौर में सचल जे पैगाम खे आम करण जी सख़्त ज़रूरत आहे। इन मौक़े ते महिमान ख़सूसी मज़र शेख खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो पारायो वियो आहे। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी इंजीनियर ज़हीर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। सुमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 031713109660। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।